नासिर वाक़िया आगे कंदा से कौमी असम्बली में मुखालिफ रगवान शहबाज शरीफ चयो मुल्क महांगाई गुरबत ऐं बेरोज़गारी जे समुंड में बुड़ी चुको है। जारी कयल बयान में शहबाज शरीफ चयो त नाअहलनि जी सरकार अवाम खां अपोज़िशन जो बदिलो वठी रही है। अपोज़िशन लीडर चयो त 3.5 वरियनि जे अरसे में तब्दीली जे दावेदारनि कख बि बीड़ो नाहे कयो। शहबाज शरीफ चयो त मक़ामी सनअती ऐं पैदावारी यूनिट्स खे गैस जी फ़राहमी बंदि कई वई आहे। छा इहा तब्दीली आहे? खबर से शेयर कई पिया। कौमी असम्बली में मुखालिफ रगवान शहबाज शरीफ चयो आहे त मुल्क महांगाई गुरबत ऐं बेरोज़गारी जे समुंड में बुड़ी चुको है। जारी कयल बयान में शहबाज शरीफ चयो त नाअहल सरकार अवाम खां अपोज़िशन जो बदिलो वठी रही है। अपोज़िशन लीडर चयो त 3.5 वरियनि जे अरसे में तब्दीली जी दावेदारनि कख बि वेढ़ो नाहे कयो। शहबाज शरीफ चयो त मक़ामी सनअती ऐं पैदावारी यूनिट्स खे गैस जी फ़राहमी बंदि कई वई आहे। छा इहा तब्दीली आहे? आगे के वाक़िया कौमी असम्बली में मुखालिफ रगवान शहबाज शरीफ चयो आहे त मुल्क महांगाई गुरबत ऐं बेरोज़गारी जे समुंड में बुड़ी चुको है। शहबाज शरीफ चयो त मक़ामी सनअती ऐं पैदावारी यूनिट्स गैस जी फ़राहमी बंदि कई वई आहे। छा इहा तब्दीली आहे? आगाह कई पिया। कौमी असम्बली में मुखालिफ रगवान शहबाज शरीफ चयो आहे त मुल्क महांगाई गुरबत ऐं बेरोज़गारी जे समुंड में बुड़ी चुको है। जारी कयल बयान में शहबाज शरीफ चयो त नाअहलनि जी सरकार अवाम खां अपोज़िशन जो बदिलो वठी रही है।